असल में 29 मार्च ते असांजो इंसिडेंट थिए पियो शाहपुर जानिया में हिकु टैक्सी ड्राइवर हैदराबाद खां अचे पियो उन खां हैदराबाद मां हिकु फैमिली हिकु औरत हिकु मर्द हिन सां गॾु 3 ॿार हुया उन्हनि टैक्सी कराई ऐं उहे जॾहिं शाहपुर जानिया पहुता त उन खां फुर थिए थी 5 माण्हू अची करे ऐं उन खां टैक्सी फुर करे विया पोइ असां वटि FIR दर्ज थी असां उनखे टेक्निकल बुनियादुनि खे ॾिठोसीं ऐं अलहमदुलिल्लाह कल्ह असांजी इहा कार्रवाई थी आहे त उनजा 2 जवाबदार जेके हुआ फुर में जेके मुलवस हुया उहे असां अरेस्ट कया आहिनि ऐं उन सां गॾु कार जेका स्नैच थी हुई उहा बि असां रिकवर कई आहे बाक़ी जेके कुझु माण्हू हुन में मफ़रूर हुया उन ते बि असांजी कार्रवाई हले थी ऐं मुदई जेका आहे उनखे असां इंशाअल्लाह ताला इहा हैंडओवर कंदासीं ऐं असांजी इहा सोशल कारकर्दगी आहे जंहिंमें SHO जेको आहे इम्तियाज़ ऐं उनजी पूरी टीम जेका तव्हां ॾिसो पिया था मौजूदु आहे इन्हनि जी हिकु तमामु सुठी कार्रवाई हुई उनखां अलावा SSP साहिब जा डायरेक्शन्स हुया कि न सिर्फ़ु इन में जेको आहे जवाबदार गिरफ़्तार करणा आहिनि जेका उनजी प्रॉपर्टी ॾियल आहे उहा असांखे रिकवर कराइणी आहे अलहमदुलिल्लाह असां रिकवर कराई आहे त इहा मोरो पुलिस जी सुठी कारकर्दगी आहे